अॼु जमीयत उलमा इस्लाम तालिको गढ़ी यासीन ज़िला शिकारपुर जो तंज़ीमी इजलास हिते मुनक़द थियो आहे। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जी यादि में 27 नवंबर म्यूनिसिपल स्टेडियम लाड़काणे में जेकी क़ौमी कॉन्फ्रेंस थियण वञे पई उन जे तयारियुनि जे सिलसिले में तलके गढ़ी यासीन जे असांजे तंज़ीमी तमामु उहिदेदारनि तमामु यूनिटनि जे उहिदेदारनि ऐं सीनियर साथियुनि अॼु जे इजलास में शिरकत कई। कवी उम्मीद है तो तमाम वॾा काफ़िला सॼी सिंध में इंशाअल्लाह इन कॉन्फ्रेंस में शरीक थींदा। अॼु भी जेका तलके गढ़ी यासीन हिते रिपोर्ट पंहिंजे इजलास के अंदर पेश कई है उहा भी इंतहाई इत्मीनान बख्श ऐं हौसलामंद है। असां उन कॉन्फ्रेंस के तैयारियुनि के सिलसिले में पंहिंजा यूनिट सतह ताईं तंज़ीमी इजलास कयूं पिया ऐं जमात के कारकुननि के सुजाग ऐं बेदार कयूं पिया ऐं उन शिरकत में उन इजलास में शिरकत की दावत अर्ज़ कयूं पिया। सिर्फ़ जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन न बल्कि सिंध धरती जा गैरतमंद ऐं हलाली पुट इंशाअल्लाह शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो के ख़राज तासीन पेश करण जे लाइ 27 नवंबर म्यूनिसिपल स्टेडियम लाड़काणे में ज़रूर गॾु थींदा ऐं इन हुक्मरान जमात के सिंध हुकूमत के ऐं विफ़ाक़ी हुकूमत के मुस्तरद कंदा। असांजी जद्दोजहद सिर्फ़ हाणे इमरान ख़ान के ख़िलाफ़ नाहे, असांजी जद्दोजहद सिंध हुकूमत के ख़िलाफ़ भी है। असां रुगो हाणे इमरान ख़ान के एहतिसाब की ॻाल्हि न पिया कयूं, असां ज़रदारी साहब जे 13 साल सिंध ते बदतरीन हुक्मरानी के एहतिसाब की ॻाल्हि भी कयूं पिया। अवाम बेज़ार थी चुको है। 13 सालन में सिंध हुकूमत अवाम का जीअण जो हक़ खसियो ऐं हाणे इमरान ख़ान महंगाई जा बम अवाम के मथां केराए पियो। इंशाअल्लाह 27 नवंबर ते सिंध जो अवाम लाड़काणे स्टेडियम में गॾु थी करे सिंध हुकूमत के भी मुस्तरद कंदो ऐं इमरान ख़ान जी हुकूमत के भी मुस्तरद कंदो। मां मज़ाक समझा तो या नई जी EVM मशीन है या क़ौम से मज़ाक है। उन मशीन के जेके तरक्की याफ़्ता ममालिक मुस्तरद करे चुका, जर्मनी जो मुल्क मुस्तरद करे चुको। डोनाल्ड ट्रंप की इलेक्शन में अवां ॾिठो तो अमरीका में इल्ज़ाम लगा तो हाईजेकरन इन पूरे सिस्टम के हाईजेक करे छॾियो, रूस हाईजेक किया है। जेकॾहिं अमरीका जड़ो तरक्की याफ़्ता मुल्क उन पूरे निज़ाम के हाईजेक करे सके तो असां त टेक्नोलॉजी के टी खां भी वाक़िफ़ कोन्हियूं। असां इन पूरे निज़ाम के कीअं मैनेज करे सघंदासीं। मूंखे ये मिशनियूं ईंदड़ इलेक्शन में पोलिंग स्टेशन ते नज़र नथियूं अचनि, छो त न मुल्क वटि एतिरा वसाइल आहिनि, न मुल्क वटि एतिरी टेक्नोलॉजी है, न मुल्क वटि हिन वक़्तु एतिरो पैसो मौजूद है तो ये मशीनियूं ख़रीद करे सके। ऐं अजीब हैरान जी ॻाल्हि है तो असम्बली खां त कानून पास कयो, लेकिन जंहिं इलेक्शन कमीशन के मुल्क के अंदर इलेक्शन जो पूरो निज़ाम मैनेज करणो है उहा इलेक्शन कमीशन इन मशीन के मुस्तरद करे चुकी है। जमीयत उलमा इस्लाम अवां ॾिठो तो मुत्तहिदा अपोजिशन से गॾिजी करे असम्बली में इन मशीन के ख़िलाफ़ इन निज़ाम के ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। मां समझा तो ठप्पन खां पोइ इमरान ख़ान के मशीन के ज़रिए आणण जूं कोशिशूं पियूं थियनि। हाणे असां अवामी ताक़त ऐं अवामी क़ुव्वत के ज़रिए पंहिंजे वोट की न सिर्फ़ हिफ़ाज़त कंदासीं बल्कि जेकॾहिं अवाम जे राय के ख़िलाफ़ को हुक्मरान सिंध के मथां ऐं मुल्क के मथां मुसलत कयो वियो तो जमीयत उलमा इस्लाम सिर्फ़ मुज़ाहमत न कंदी बल्कि जमीयत उलमा इस्लाम मुखालिफ़त भी कंदी, मुज़ाहमत भी कंदी ऐं इंशाअल्लाह इस्लामाबाद के डी चौक के तरफ़ असां अवामी क़ुव्वत सां इन नाहल हुकूमत के ख़िलाफ़ पंहिंजी ताक़त ऐं क़ुव्वत जो मुज़ाहिरो ॾींहं खां चयो है तो पीपल्स पार्टी अवामी पार्टी नाहे रही। पीपल्स पार्टी अवामी मैंडेट विञाए चुकी है। पीपल्स पार्टी वटि हाणे अवाम जो कोई भी सपोर्ट मौजूद ना है। अॼु जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध में इक़्तिदार ते मौजूद है तो बेसाखियुनि ते मौजूद है। हिकिड़े पासे ॾांहुं वॾेरनि सरदारनि ख़ाननि ऐं नवाबनि जी बेसाखियूं आहिनि ऐं ॿिए पासे इस्टेब्लिशमेंट की बेसाखी मौजूद है। जेकॾहिं इन्हनि वॾेरनि सरदारनि ख़ाननि ऐं नवाबनि के सिंध हुकूमत ईअं सपोर्ट कंदी रही ऐं वॾेरा सिंध हुकूमत के छटीअ जे हेठि अवाम के ईअं ई कुचलींदा रहिया, मुंहिंजे सिंध के नियाणियुनि के ईअं ई मारींदा रहिया त पोइ अञा वधीक अवाम जे नफ़रतुनि में इज़ाफ़ो थींदो ऐं इंशाअल्लाह अवाम तब्दीली जे तरफ़ ईंदो, ज़रदारी लीग के मुस्तरद कंदो। मुस्तक़बिल सिंध जो आहे, मुस्तक़बिल सिंध जे अवाम जो आहे। इंशाअल्लाह इन सरदारी निज़ाम मां सिंध जो अवाम ज़रूर आज़ादी हासिल कंदो। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे। शिकारपुर मां माज़ी में इलेक्शन कंटेस्ट कई ऐं उन खां पोइ वरी शिकारपुर जे अवाम सां को कम्युनिकेशन ना है अवां जो, इन जी छा वज़ाहत? मां हिन वक़्तु शिकारपुर में बीठो आहियां, शिकारपुर जे अवाम में मौजूद आहियां। शिकारपुर जे तंज़ीमी इजलास के अंदर शिकारपुर के अवाम सां
अॼु पंहिंजे सियासी समाजी ऐं तंज़ीमी ताल्लुक़ खे मुस्तहकम कयां पियो। 2 महीना अॻु में मां खानपुर तलके जे अंदरि हुउसि, उते बि असांजी पब्लिक गैदरिंग ही अवामी वर्कर्स कन्वेंशन हो ऐं अवां ॾिठो हूंदो त हिन साल में 3 मुलाक़ातूं शिकारपुर जे सियासतदाननि सां करे चुको आहियां। मां शिकारपुर जी सियासत में इन आहियां, लेकिन शिकारपुर जी सियासी सूरत हाल खे सिर्फ़ु असां जमीयत उलमा इस्लाम ताईं महदूद करणु नथा घुरूं। लाड़काणो अवामी इत्तिहाद जे तिर्ज़ ते शिकारपुर अवामी इत्तिहाद जोड़ण जे तरफ़ वञूं पिया ऐं इंशाअल्लाह उन में ज़रूरु कामयाबी थींदी। ऐं मैसेज ॾिनो आहे त हाणे रुगो जमीयत उलमा इस्लाम तव्हांजो मुक़ाबिलो न कंदी, बल्कि उहे सियासी पीपल्स पार्टी जा उहे सियासी मुखालिफ़ जेका हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ जे मुक़ाबले में मैदान करे रहिया आहिनि, मुखालिफ़त करे रहिया आहिनि, इलेक्शन विड़ी रहिया आहिनि, असां उन्हनि सभिनी खे हिकिड़े पेज ते मुतफ़िक़ ऐं मुतहिद करे अवाम खे मुतबादिल क़यादत फ़राहम करे सघूं।